एॾो बेगुनाह अबा लुत्फ़ अली खे मारियो ने अबा नंढड़ी जवानी में उनखे मारियो, उन्हनि जी जवानी बर्बाद कयो ने अबा, उन्हनि जी जवानी उन्हनि जी बर्बाद कयो दुश्मन जी, उनखे फांसी ॾेई छॾियनि अबा। कमाइण वारा वारो हिकिड़ो हुयो अबा, नंढड़ा बचड़ा हुयासीं, नंढड़ा भाउ, 4 भेणियूं हुयूं, 4 भाउ हुया। हाणे शादी कयोसीं अबा, हुनजो नंढड़ो पुटड़ो आहे, 2 महीनो थियो, सगीरड़ो हाणे रोए थो, खीर कण वठी ॾींदो हुयो, हर शइ पाले पियो, बचड़ा पाले पियो, कमाए उहो पियो अबा। हाणे कमाइण बि कोन्हे अबा, हाणे दुख तक में पिया आहिनि, हाणे रोइनि था रड़नि था, राति ॾींहुं रोइनि रड़नि था बचड़ा। हाणे केरु खाराए हिननि खे पिराए अबा। मुंहिंजे कातिलनि खे सज़ा ॾिनी, फांसी अचे सरियाम। कमाइण वारो असांजो इहो हिकिड़ो ई ॿाहिरि थियसि मासूम, एॾो बेगुनाह सां क़तल कयो, असांखे सरकार खे दरख़्वास्त आई आहे त उन्हनि खे सरियाम फांसी ॾिनी वञे।